रियाज़ी क्लास 9 यूनिट 3 लेसन 14 अलजब्रिक फार्मूला पार्ट 2 आऊं जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। बारो पोएं लेक्चर में असां ॿ नवां फार्मूला सिखिया हुआसीं। हिन सबक में असां टियों फार्मूलो सिखंदासीं। बारो हाणे हिते आहे त a प्लस बी प्लस सी होल स्क्वायर इज इक्वल टू a स्क्वायर प्लस b स्क्वायर प्लस c स्क्वायर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ca। हाणे बारो ॾिसो हिते, हाणे पोइ हिते जेकी असीं फार्मूला पढ़ियासीं उहे स्क्वायर जा हुआ, पर हाणे उन में घणा टर्म हुआ a प्लस b यानी 2 टर्म हुआ। हाणे हिन में घणा टर्म अची विया 3। ठीकु आहे। हाणे ॾिसो जेको आहे ही जेका साइड आहे लेफ्ट हैंड साइड उहा हिन राइट साइड जे बराबरि त थी वई, ठीकु आहे, पर उहा कीअं थी हाणे पहिरियों असांखे इहो प्रूव करिणो आहे। इन जे लाइ सभु खां पहिरियों असां छा कंदासीं, असां लिखंदासीं त सभु खां पहिरियों असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। पर सॉल्यूशन लिखण खां बाद में असां जेका ही लेफ्ट हैंड साइड आहे उनखे खणंदासीं ऐं उनखे इक्वल करण जी कोशिशि कंदासीं, यानी असां ही पासो जॾहिं सिंप्लीफाई कंदासीं ॾिसूं उहो हिन जे बराबरि थिए थो या न, असांखे इहो ई प्रूव करिणो आहे। त पोइ हाणे हिते असां लिखंदासीं त a प्लस बी प्लस सी होल स्क्वायर इज इक्वल टू वाट। हाणे असांखे प्रूव करिणो आहे। हाणे ॾिसो जॾहिं असां वटि 2 जे मथां स्क्वायर हूंदो आहे या 3 जे मथां स्क्वायर हूंदो आहे उनजो मतिलबु छा हूंदो आहे, उनजो मतिलबु इहो हूंदो आहे त जंहिं बेस जे मथां पावर हूंदो आहे उहो बेस पंहिंजो पाण सां पावर दफ़ा जेको आहे मल्टीप्लाई थींदो। हिते हाणे छा आहे a प्लस बी प्लस सी असांजो बेस आहे, पावर आहे 2, यानी हीउ जेको टर्म आहे पंहिंजो पाण सां 2 दफ़ा ज़र्ब थींदो। ठीकु आहे। हाणे इहो लिखी था वञूं त छा थींदो पोइ a प्लस बी प्लस सी इंटू a प्लस बी प्लस सी। ठीकु आहे। हाणे छा थींदो, असां हाणे हिन खे ज़र्ब करे छॾींदासीं। पर हाणे ॾिसो हिन में आहिनि 3 टर्म, छा कंदासीं पहिरियों असां a खणंदासीं, इन सॼे टर्म सां ज़र्ब करे वेंदासीं, पोइ असां वरी प्लस b खणंदासीं, उहो इन सॼे टर्म सां मल्टीप्लाई करे वेंदासीं, पोइ वरी असां c खणंदासीं ऐं सॼे टर्म सां मल्टीप्लाई करे वेंदासीं। ठीकु आहे। हाणे छा कंदासीं इन जे लाइ, हिते असां हिन खे मल्टीप्लाई करणु शुरू कंदासीं, लिखंदासीं त इज इक्वल टू हाणे a खईंसीं सॼे टर्म सां ज़र्ब में रखंदासीं, छा थींदो a प्लस बी प्लस सी। साॻे तरीक़े सां b खईंसीं सॼे टर्म सां मल्टीप्लाई करे वेंदासीं, वरी असां प्लस सी खयोंसीं सॼे टर्म सां उनखे ज़र्ब में रखे वेंदासीं। ठीकु आहे ॿार। हाणे हिते तव्हां तवजो ॾियो, ॾिसो a इंटू a स्क्वायर, a इंटू b a b, a इंटू c a c। मां हिते लिखी थो वञा इज इक्वल टू ए बी प्लस पहिरियों हाणे छा थी वञो इज इक्वल टू a स्क्वायर प्लस ए बी प्लस ए सी। साॻे तरीक़े सां हिते बि ईअं थींदो a इंटू बी ए बी, b इंटू बी बी स्क्वायर, b इंटू सी बी सी प्लस ए बी प्लस बी स्क्वायर प्लस बी सी। वरी असां वटि अॻिते छा थींदो c इंटू ए सी, c इंटू बी बी सी सी स्क्वायर। हिते ईंदासीं प्लस छा थी वेंदो, हिते थींदो ए सी प्लस बी सी प्लस सी स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं त जेके जोड़ थींदा उहे जोड़ करे छॾींदासीं। ठीकु आहे। ऐं हिन में कट जी साइन आहे ई कोन, कट हिते थींदी ई कान। हाणे पहिरियों असां जेके पावर वारा टर्म आहिनि उहे रखे था वञूं, उहे कहिड़ा आहिनि, असां हिते रखंदासीं इज इक्वल टू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर। हाणे ॾिसूं था ए बी घणा दफ़ा आहे, ए बी असां वटि हिते पियो आहे, ए बी हिते। ठीकु आहे। ऐं उन खां अलावा असां वटि बी सी घणो आहे उहो 2 दफ़ा आहे, ए सी घणो आहे उहो बि 2 दफ़ा आहे, यानी सभु टर्म 2 दफ़ा आहिनि। त पोइ हाणे असां छा कंदासीं, लिखंदासीं न प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ca। सही आहे ॿारो। हाणे सी ए लिखो या ए सी, हल ठीकु आहे, मां हिते हिनखे ए सी करे थो छॾियां, छाकाणि त मथे मां लिखियो आहे ए सी, रीअरेंज करे रखी छॾियो आहे। ठीकु आहे ॿारो। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, पर कॾहिं कॾहिं अॻिते जेको फार्मूला आहे न,
छा हूंदो आहे उते ही 2 कॉमन बि हूंदो अथव जॾहिं असां सॉल्व कंदासीं जॾहिं एप्लीकेशन में ईंदासीं त कॾहिं कॾहिं असां वटि उते छा हूंदो आहे त ॿारो हाणे ॾिसो एप्लीकेशन में कॾहिं कॾहिं असां वटि इहो हूंदो आहे त 2 कॉमन पिल हूंदो आहे ऐं असांखे ए बी बी सी ऐं ए सी जो जॾहिं मुल फाइंड आउट करणो हूंदो आहे न उन जे लाइ असां इन फार्मूले खे कुझु हिन तरीक़े सां बि रीअरेंज करे छॾींदा आहियूं। हाणे हूअं त इहो प्रूव थी वियो आहे हिते छा थींदो पोइ ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर 2 कॉमन निकिरी ईंदो बाक़ी अंदरि छा बचंदा अंदरि बचंदा ए बी प्लस बी सी प्लस ए सी ठीकु आहे बराबरि। हाणे हिते ॾिसो तवजह सां असांखे हिन जो मुल्ह चयो वेंदो आहे तंहिंजे करे मां हिते 2 कॉमन करे तव्हांजे आसानी सां माना रखे छॾियो आहे। हाणे हिते ॾिसो जॾहिं असां ए प्लस बी प्लस सी खे पंहिंजे पाण सां मल्टीप्लाई कयो त उहो प्रूव थी वियो छाजे बराबरि थी वियो ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac ॾिसो हिते हाणे इहो प्रूव थी वियो अहिड़े तरीक़े सां असां चई सघूं था हिनखे प्रूव्ड। ॿारो हींअर असां वटि पोयों जेको फार्मूलो पढ़ियोसीं हाणे उन जी एप्लीकेशन जो हिकिड़ो सम आहे त फाइंड द वैल्यू ऑफ ए प्लस बी प्लस सी ठीकु आहे ऐं चए थो त ए प्लस बी प्लस सी जो मुल ॻोल्हियो जॾहिं त असां वटि जेके वैल्यू गिवन आहिनि उहे हीअं आहिनि ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर छाजे बराबरि आहे 38 जे ऐं ए प्लस बी प्लस ए बी प्लस बी सी प्लस ए सी इज़ इक्वल टू 31 यानी 31 ठीकु आहे। त पोइ हाणे छा करिणो आहे असांखे त पोइ ए प्लस बी प्लस सी जो मुल ॻोल्हणो आहे। सभ खां पहिरियों असां छा लिखंदासीं हिते असां लिखी ईंदासीं हिते सॉल्यूशन लिखण खां बाद में ॿारो जंहिं शइ जो असांखे सॉल्यूशन लिखण खां बाद में ॿारो जंहिं शइ जो असांखे मुल ॻोल्हणो आहे उहो लिखी वञिणो आहे असां लिखंदासीं त ए प्लस बी प्लस सी इज़ इक्वल टू वाट ठीकु आहे ॿारो। हाणे असांखे हिन जो मुल खपे न इन जे लाइ जीअं त असांखे ख़बर आहे हाणे उहो जेको फार्मूलो आहे असां उहो लिखी वेंदासीं। असांखे छा ख़बर आहे ॿारो हिते लिखंदासीं त ए प्लस बी प्लस सी होल स्क्वायर इज़ इक्वल टू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac। हाणे ॿारो हिते तवजो ॾियो ॾिसो हाणे छा जो मुल खपे पियो असांखे हिन जो ए प्लस बी प्लस सी जो असांखे मुल खपे पियो ऐं असांखे गिवन छा आहे यानी हिते ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर उहो हिन टर्म जो असांखे मुल गिवन आहे असांखे उन फॉर्मेट में लिखंदासीं उन खां बाद में ॿियो छा जो मुल पियो आहे ॿियो असां वटि मुल पियो आहे ए प्लस बी प्लस सी ए बी प्लस बी सी प्लस ए सी जो मुल असां वटि पियो आहे। हाणे असां हिनखे कुझु चेंज कंदासीं हाणे हिते ॾिसो हाणे असां हिते लिखंदासीं त बिकॉज़ हिते लिखी था वञूं असां त ए प्लस बी प्लस सी इज़ इक्वल टू छाजे बराबरि आहे इहो बराबरि आहे असां वटि न इहो हाणे ॿारो ॾिसो तवजो ॾियो ॿारो हींअर तवजो ॾियो हाणे छा थींदो असां हाणे हिनखे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं त लिखंदासीं त ए प्लस बी प्लस सी होल स्क्वायर इज़ इक्वल टू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर प्लस हाणे हिते असां छा कंदासीं हिन मां 2 कॉमन करे ईंदासीं छाजे करे 2 कॉमन करे था वञूं छाकाणि त हिते असां वटि पियो आहे ए प्लस बी हिते असां वटि पियो आहे ए बी प्लस बी सी प्लस ए सी जो मुल त पोइ इहो छाजे बराबरि आहे इहो आहे 31 जे त तंहिंजे करे असां 2 कंदासीं कॉमन त पोइ अंदरि छा बचियो ए बी प्लस बी सी प्लस ए सी ठीकु आहे। हाणे बसि असां जस्ट छा कंदासीं पोइ हिननि ते जेको आहे मुल पुट करे ईंदासीं हिन ते जेको आहे उहो ही मुल पुट करे ईंदासीं जो गिवन आहे असां वटि हिन जी जाइ ते असां 31 मुल रखी वेंदासीं त बराबरि थींदो हाणे हिते ए प्लस बी प्लस सी होल स्क्वायर इज़ इक्वल टू 38 प्लस 2 इंटू 31 ठीकु आहे ॿारो। हाणे छाजे बराबरि थी थो वञे ॾिसूं हाणे ए प्लस बी प्लस सी हाणे हिनखे मां फर्दर सिंप्लीफाई कोन थो कयां हिनखे लिखंदासीं त 38 प्लस 2 इंटू 31 घणो थियो 2 थियो 62 ठीकु आहे। हाणे जॾहिं असां हिनखे फर्दर जोड़ कंदासीं 38 62 छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो 100 जे त छा थींदो ए प्लस बी
प्लस सी होल स्क्वायर इज इक्वल टू 100। ठीक है बारो। हाँ हिते छा खपे असांखे ए प्लस बी प्लस सी जो मुल खपे त असां ॿिन्ही साइडनि खां स्क्वायर रूट छॾाईंदासीं, पोइ असांखे ए प्लस बी प्लस सी जो मुल मिली वेंदो, उहो 10 जे बराबरि थींदो। हाणे असां जेकॾहिं असां हिनखे जेकॾहिं असां सिस्टमेटिक वे सां हलूं त हिते छा थींदो, असां हिते लिखंदासीं हिनखे त स्क्वायरिंग बाय स्क्वायरिंग बोथ साइड्स। ॿारहों हाणे तवजो ॾियो, हाणे हिते छा थींदो, असां हिनखे लिखी सघूं था कीअं, ए प्लस बी प्लस सी होल स्क्वायर इज इक्वल टू, हाणे हेॾां बि असां स्क्वायर रूट लॻायोसीं। हाणे ॾिसो हीअ ॿ टर्म पिया आहिनि न, ठीकु आहे, हीअ ज़र्ब में आहिनि, जी आहे बिल्कुलु, इहो ॿाहिरि निकिरी वेंदो त सिंगल थींदो यानी हिकु थींदो। हिते असां वरी यानी 100 जो स्क्वायर रूट छॾाईंदासीं त छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो 10 जे। त पोइ असां हिनखे लिखी सघूं था त छा, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 10। अहिड़े तरीक़े सां असांखे ॾिसो हिते ए प्लस बी प्लस सी जो असांखे मुल मिली वियो। इहो असांजो छा थी वियो, इहो असांजो थी वियो आंसर। पर हाणे हिते असां वटि चोथों नंबर फार्मूला आहे, असां उहो पढ़ंदासीं त ए प्लस बी होल क्यूब, पोइ हिते छा हुयो ए प्लस बी होल स्क्वायर, हिते छा आहे ए प्लस बी होल क्यूब, ॿ टर्म आहिनि पर हाणे क्यूब में आहे, छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थी वियो त ए क्यूब प्लस 3a स्क्वायर बी प्लस 3ab स्क्वायर प्लस बी क्यूब, या वरी इहो साॻियो हिन जे बराबरि बि थी सघे थो, छाजे ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इंटू ए प्लस बी। हाणे हिते तव्हां जेकॾहिं गौर सां ॾिसंदो न विच टर्म में, हिते छा थियो त 3ab कॉमन निकिरी ईंदो त हिते बचंदो ए, ठीकु आहे बचो, हिते बचंदो बी, उहो ही टर्म हिते थियल अथव कॉमन। बहरहाल हाणे असांखे हिते पहिरियां छा करिणो आहे त हिनखे प्रूव करिणो आहे त ए प्लस बी होल क्यूब हिन जे बराबरि कीअं थियो। इन जे लाइ असां सभु खां पहिरियां छा कंदासीं, हिते लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां जेका लेफ्ट हैंड साइड आहे बराबरि जे जेका ही साइड आहे खाॿे वारी, यानी जो खाॿो पासो आहे उहो खणंदासीं, असांखे हुनखे छाजे इक्वल करिणो आहे, यानी प्रूव करिणो आहे त हिन जे बराबरि कीअं थियो, यानी हिनखे बसि असां सिंप्लीफाई कंदासीं लेफ्ट हैंड साइड खे, छाखे सिंप्लीफाई कंदासीं, उहो हिनखे ए प्लस बी होल क्यूब खे जॾहिं असां सिंप्लीफाई कंदासीं, ॾिसूं इहो छा थो थिए। हाणे पोइ छा थींदो इज इक्वल टू, हाणे हिनखे मां रखी सघां थो कीअं, हिनखे मां रखी सघां थो त ए प्लस बी होल स्क्वायर इंटू ए प्लस बी, ठीकु आहे, छाकाणि त ही टर्म त असां पोइ प्रूव करे आया आहियूं, असांखे यादि बि आहे ही छाजे बराबरि थींदो आहे, असांजे ज़हन में इहा सॼी शइ सिंप्लीफाई थी पई आहे। हाणे फर्दर जेको आहे ही जेको टर्म आहे हिन सां मल्टीप्लाई कंदासीं, पर उन खां अॻु में हाणे ॾिसो त ए प्लस बी होल स्क्वायर छाजे बराबरि आहे, ॿारहों हाणे तवजो ॾियो, हिते ॾिसो एज वी नो दैट, यहाँ वरी चवंदासीं बिकॉज ए प्लस बी होल स्क्वायर इज इक्वल टू ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर। हाणे ॾिसो असांखे ख़बर आहे त हाणे ही जेको मुल खणी असां कंहिंजी जाइ ते रखंदासीं ए प्लस बी होल स्क्वायर जी जाइ ते, त पोइ हाणे छा थींदो, हाणे थींदो त ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर इंटू ए प्लस बी, सही आहे ॿारो। हाणे असां हिनखे फर्दर अॻिते सिंप्लीफाई कंदासीं, हाणे ए खणी सॼी हिन ब्रैकेट सां ज़र्ब करे ईंदासीं, पोइ वरी बी खणंदासीं, बी खे खणी हिन सॼी ब्रैकेट सां ज़र्ब करे ईंदासीं, हाणे छा थींदो त इज इक्वल टू ए इंटू ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर प्लस बी इंटू ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर, ठीकु आहे वारो। हाणे तवजो ॾियो, ॾिसो हाणे ए इंटू ए छा थींदो, ए इंटू ए स्क्वायर छा थींदो, इहो थींदो ए क्यूब, हिते लिखंदासीं इज इक्वल टू ए क्यूब। हाणे वरी उहो ए जेको आहे हाणे हिते मल्टीप्लाई थींदो त ए इंटू 2ab थींदो त 2a स्क्वायर बी, हिते लिखंदासीं त 2a स्क्वायर बी। साॻी तरीक़े सां वरी असां इहो बी स्क्वायर सां जॾहिं ज़र्ब कंदासीं छा थींदो ए बी स्क्वायर प्लस ए स्क्वायर बी प्लस 2ab स्क्वायर प्लस बी क्यूब, ठीकु आहे ॿारो। हाणे हिते ॾिसो कीअं थियो, हाणे बी खे खणी मां हिन सां ज़र्ब कयो, वरी बी खे खणी जॾहिं 2ab सां मल्टीप्लाई कयमि छा आयो 2ab स्क्वायर, ऐं बी खे खणी मां बी स्क्वायर सां ज़र्ब कयो छा थी वियो बी क्यूब। हाणे हिते ॾिसो त जेकी जोड़ थींदा असां जोड़ करे छॾींदासीं, सही आहे। हाणे पहिरियां त मां ही लिखी थो वञां इज इक्वल टू
ए क्यूब प्लस बी क्यूब सही है। उन के अलावा हाँ 2a स्क्वायर बी जो हिकिड़ो हिते पियो आहे ऐं ॿियो हिते पियो अथसि ए स्क्वायर प्लस बी, यानी ॿ हिते पिया आहिनि हिन जा ऐं हिकिड़ो हिते, ॿ हिंग थींदा 3, त पोइ असां लिखंदासीं त 3a स्क्वायर प्लस बी, हाणे हिते ॾींदासीं प्लस, हाणे ए स्क्वायर, हाणे असां वटि ए स्क्वायर बी जो हिकिड़ो हिते पियो आहे ऐं हाणे हिते ए प्लस बी स्क्वायर जो हिकिड़ो हिते पियो आहे ऐं ॿ हेॾां पिया आहिनि 2ab स्क्वायर, त पोइ घणा थी वेंदा, इहे थी वेंदा त 3ab स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते ॾिसो फार्मूला असांजो त हिते प्रूव थी चुको आहे, हुते छा लिखियलु आहे असां वटि, हिते लिखियलु आहे त ए क्यूब प्लस 3a स्क्वायर बी, हाणे हिते जेको आहे बी क्यूब आख़िर में पियो आहे, मां हिते पहिरियां रखी छॾियो, यानी हीउ फार्मूला प्रूव थी चुको आहे। पर हाणे अॻे हिसे जे लाइ असां छा कंदासीं, हितां जेको आहे 3 कॉमन कढंदासीं, 3 न हिते 3 पियो आहे, ए बि पियो आहे, बी बि, हिते 3ab पियो आहे, इहो कॉमन निकिरी ईंदो, छा थींदो त इज़ इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस, हाणे 3ab निकितो कॉमन, अंदरि छा बचंदो, हिते छा बचंदो, हिते बचंदो ए इन टर्म में, सही आहे, हिते छा बचंदो, जस्ट ए बचंदो, बी बि ख़तमु थी वियो, 3 बि ख़तमु थी वियो, बाक़ी छा बचियो जस्ट ए, ऐं हेॾे छा बचंदो, हिते जस्ट बी बचंदो, 3a ख़तमु थी विया। तव्हांखे कॉमन कढण जो तरीक़ो ख़बर हूंदो। अहिड़े तरीक़े सां छा थी वियो, इहो प्रूव थी वियो, छा प्रूव थी वियो त ए प्लस बी होल क्यूब इज़ इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इंटू ए प्लस बी, प्रूव्ड।